बुलड़ी शाह करीम में GSN माज़ जे मरकज़ी सॾ ते कारकुननि ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी जे साफ़ माज़ जे मरकज़ी सदर उर्स केयर मुक़ीम समूह जी अॻवाणीअ में रैली कढी प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते इन्हनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंधिया क़ौमी लीडर डॉक्टर नियाज़ कालाणी, रियाज़ चांडियो समेत ॿिया जेके बि आहिनि उन्हनि ते घरनि ते चढ़ायूं, उन्हनि जी असीं मज़म्मत करियूं था। ऐं जेको रवादारी मार्च कराची में थियो जिते सिंधी नियाणियुनि ते तशद्दुद, अदीबनि, शाइरनि, दानिशवरनि ते तशद्दुद, असीं उन जी सख़्तु मज़म्मत करियूं था। ऐं जेके कैनाल ठाहिया पिया वञनि उहे सिंधी क़ौम उनखे बिल्कुलु रद्द करे थी, सिंध उनखे रद्द करे थी। इहे सिंध जे लाइ नुक़सानकार आहिनि। ऐं हीअ जेका माफ़िया आहे, हुकूमत जेका माफ़िया बणिजल आहे, मार्शला वारी हुकूमत आहे, आमिरत आहे, जंहिंमें सिंधी माण्हुनि सां इहो ई ज़ुल्म थिए थो। परोमन सिंधी जेके पंहिंजो हक़ एहतजाज जो रिकॉर्ड कराइनि था, उन ते जेको इहा बरबरत कई वञे थी, उन ते तशद्दुद कयो वञे थो, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे थो। इन जी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं सिंधी नियाणियुनि ते कराची में अंदरि तशद्दुद थियो आहे। सॼी सिंध में कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे, तोड़े वसीलनि ते कब्ज़ो आहे, मज़हबी इंता पसंदी आहे, उनजे ख़िलाफ़ु आहे। ऐं कराची जे अंदरि पुरमन सिंध जूं नियाणियूं एहतजाज कनि, उन एहतजाज ते पुलिस तशद्दुद करे नियाणियुनि खे गिरफ़्तार करे, इहो क़ाबिले मज़म्मत आहे। ऐं उनजे ख़िलाफ़ु GSN माज़ सॼी सिंध में सरापा एहतजाज आहे। सिंध जे क़ौमी अॻवाननि जे घरनि ते चढ़ायूं, इहो क़ाबिले मज़म्मत आहे। ऐं ॿिए तरफ़ अरसा एक्ट में तरमीम सिंध दुश्मन फ़ैसिलो आहे, उनजे ख़िलाफ़ु ही एहतजाज आहे। ऐं हीअ एहतजाज आहे त केनाल कंहिं सूरत में क़बूल न कंदासीं। हीअ एहतजाज आहे त सिंध जी ज़मीननि ते कब्ज़ो कंहिं सूरत में क़बूल न कंदासीं। पुलिस खे या कंहिं इजाज़त ॾिनी आहे त हू सिंध जी नियाणियुनि ते तशद्दुद कनि। हीअ पीपल्स पार्टी जी मार्शल छाइल आहे सिंध जे मथां त नियाणियुनि ते तशद्दुद कनि। जमहूरियत जे नाले ते हिननि दहशतगर्दी फैलाई आहे ऐं उनजे ख़िलाफ़ु अॼु सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। कैमरा टीम सां गॾु उस्मान पंवर, KTN न्यूज़, बुलड़ी शाह करीम।